जय झूलेलाल साईं। मां रौनक फरियानी तीरथभाई कलाचंद स्कूल जे 6थे दर्जे में पढ़ंदो आहियां। मुंहिंजी कहानी जो नालो आहे सहकार जो फल। हिक नदीअ जे किनारे हिक पीपल जो वण हो। हुन वण ते हिक कबूतर वेठो हो। वण जे हेठां नदीअ जे किनारे हिक माकोरी बेघू हुई। ओसितो जी ओसितो झोली अचण सबबि उहा माकोरी नदीअ में डुबण लॻी। माकोरी खे डुबंदो ॾिसी कबूतर झटपट हिक पनो तोड़े नदीअ में फिटी कयो। माकोरी पंहिंजे पर तरंदा पतो तरंदो ॾिठो त हूअ टप ॾेई हुन पते ते वेठी। पतो तरंदो तरंदो हिक किनारे लथो त हुनजी जान बची वई। माकोरी मन ही मन कबूतर जा लख थोड़ा मञण लॻी। हिक ॾींहुं माकोरी छा ॾिठो, हिक शिकारी पंहिंजे तीर खां कबूतर खे निशानो पियो बनाए। माकोरी वञी शिकारीअ खे पेर में चक पातो त हुनजो निशानो किरी वियो ऐं कबूतर वण तां उड़ाने वियो। इन नमूने उन ॿिन्हिनि हिक ॿिए जी जान बचाई। इन कहानी सां असांखे इहा नसीहत थी मिले कि असांखे सभिनी सां सहकार करणु खपे।